उलमा से पूछ ले। जो टारगेट होंगे इन में मां कामयाब थिया। अड़े तरीके से जंहिंजो टारगेट होंगे, जंहिंजो मकसद होंगे तो मां आखिरत वारे इम्तिहान में कामयाब थी वञा, तो पोइ उन जे लाइ थोड़ियूं घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करण उन जे लाइ आसान थी वेंदो आहे। जंहिंजो मकसद ही नाहे, ज़हन में फिक्र ही नाहे, दिलो दिमाग में सोच ही नाहे तो मूंखे आखिरत वारे इम्तिहान में कामयाब थियणो आहे, तो पोइ वो दीन जी तकलीफ़न के बर्दाश्त करण जे लाइ तैयार न हूंदो। दीन में थोड़ी तकलीफ़ अची वेंदी आहे तो उनके पहाड़ जड़ी लगंदी आहे। पर जॾहिं इश्क हूंदो आहे, मकसद हूंदो आहे अल्लाह जो इश्क हुजे, रसूलुल्लाह जो इश्क हूंदो आहे ऐं मकसद साम्हूं हूंदो आहे त आखिरत वारे इम्तिहान में कामयाब थियूं, त पोइ पहाड़ जहिड़ियूं तकलीफ़ूं भी बर्दाश्त थी वेंदियूं आहिनि इल्म दीन हासिल करण जे लाइ। त चवण जो मकसद असांजे बुज़ुर्गनि असलाफ औलिया कामिलीन इल्म दीन जे हुसूल जे लाइ सफ़र कया, तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, छो जो उन्हनि जो मिशन हुयो, उन्हनि जो टारगेट हुयो, उन्हनि जो मकसद हुयो आखिरत वारे इम्तिहान में कामयाब थियण। त इन जे करे उहे तकलीफ़ूं उन्हनि खे महसूस न थींदियूं। मां गुज़िश्ता जुना जाबिर बिन अब्दुल्ला उन ते हिकु महीनो सफ़र कयो हिकु हदीस जे लाइ। हज़रत अब्दुल्ला बिन उनैस वटि हिकु हदीस मौजूदु हुई। उन इल्म उहा हदीस सिखण जे लाइ पंहिंजे घर खां हज़रत अब्दुल्ला बिन उनैस जे घर पहुतो, उनजे मदरसे में वञी पहुतो, हिकु हदीस सिखण जे लाइ, उनजो इल्म सिखण जे लाइ महीने जो सफ़र करे वियो। अहिड़ियूं हिकु न काफ़ी मिसालूं मौजूदु आहिनि जो इन उम्मत मुहम्मदिया जहिड़े मख़सूस माण्हुनि इल्म दीन जे लाइ सफ़र कया ऐं बिल आख़िर उन्हनि पंहिंजो मक़सद हासिल कयो, तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। त इन मां मालूम थो थिए त इल्म दीन जे लाइ सफ़र करणु, घर खां निकिरणु, वक़्तु कढणु, इन जे अंदरि एॾियूं अज़मतूं आहिनि, एॾियूं बुलंदियूं आहिनि, एॾियूं फज़ीलतूं आहिनि। हदीस पाक में ईंदो आहे, सही मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक आहे, मां इन जे तहत बयानु करे रहियो आहियां जो इल्म दीन जे लाइ वक़्तु कढणु, सफ़र करणु, इन जी केॾी वॾी शान आहे, केॾी वॾी फज़ीलत आहे। इल्म दीन जे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त करण खां पोइ असांखे केॾियूं आसानियूं नसीब थींदियूं। इल्म दीन जे लाइ थोरो वक़्तु कढणु, ॿ टे क़दम खणणु, इन में जेकी मुश्किलातूं अचनि थियूं, सहुबतूं अचनि थियूं, तकलीफ़ूं अचनि थियूं, उनखे बर्दाश्त करे सफ़र करणु, इन तकलीफ़नि जे करे असांखे जेके आसानियूं मिलंदियूं, सुभान अल्लाह, उनखे उन आसानियुनि खे ॾिसंदासीं पोइ तकलीफ़ूं नज़र न ईंदियूं। हदीस पाक में ईंदो आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु को रिवायत आहे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मन सलका तरीक़न यल्तमिसु फीहि इल्मन सहलल्लाहु लहू बिही तरीक़न इलल जन्नति। सुभान अल्लाह। बल्कि इन हदीस, छो जो हदीस पाक वॾी आहे, मुंहिंजो जेको बयानु करण जो मक़सदु आहे इन अल्फाज़ में आहे, इल्म दीन जे लाइ सफ़र करणु। तबरुकन पहिरियां अल्फाज़ बि मां बयानु कंदो थो हलां त इन हदीस पाक जा जेके पहिरियां अल्फाज़ आहिनि उनमें बि असांजे लाइ काफ़ी दर्स ऐं नसीहत आहे, लेकिन उनजी तशरीहात मुंहिंजो मक़सूदु न हूंदो, मक़सूदु इन अल्फाज़ जी तशरीहात आहे। मां तबरुकन हदीस पाक खे पूरो बयानु करण जी कोशिशि कंदुमि, आख़िरी हिसे खे वरी राय छॾींदासीं त उनजी वरी तशरीहात अॻिते बयानु कंदासीं जेकॾहिं वक़्तु साथ ॾिनो। इन अल्फाज़ के मैं बयान कयम, इनका पहिरियां अल्फाज़ हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, मन नफ़सा अन मुमिनिन कुर्बतन मिन कुरबि दुनिया नफ़सल्लाहु अन्हु कुर्बतन मिन कुरबि यौमिल क़ियामत। सुभान अल्लाह।
तो हुजूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो जंहिंखे मोमिन बाने जी दुनियावी तकलीफ़ दूर कई का दुनियावी मुसीबत दूर कई तो अल्लाह तबारक व तआला उन बाने का बरोद क़यामत जी मुसीबतूं उनका दूर कंदो। अगला अल्फाज हुजूर फरमायो मन यस्सर अला मुसिरिन यस्सर अल्लाहु अलैहि फिद दुनिया वल आखिरति। जेको शख्स के मोमिन मुसलमान बाने ते यानी कि मुसलमान बाने ते सख्ती अची वई आहे उन्हीं ते तंग दस्ती जो आहे या कोई भी उनजो वक़्तु सख़्त थी वियो आहे तंग दस्ती आहे तंग दस्त थी वियो आहे त उन जे लाइ ख़ुशहाली खे पैदा कई यानी कि तंग दस्त जी मदद कई। मन यस्सर अला मुसिरिन कंहिं भी तंग दस्त जी मदद कई तो अल्लाह तबारक व तआला उन जी दुनिया में भी तंग दस्ती के दूर कंदो आखिरत में भी उन जी तंग दस्ती के दूर कंदो। मन यस्सर अला मुसिरिन यस्सर अल्लाहु अलैहि फिद दुनिया वल आखिरति। अल्लाह ताला दुनिया में भी उनका तंगी के दूर कंदो आखिरत में भी उनका तंगी के दूर कंदो। आखिरत जो तंगियूं तमाम ॾुखियूं आहिनि दुनिया के मुकाबले में। इनका बाद हुजूर फरमाया मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु फिद दुनिया वल आखिरति। जे शख्स के मुसलमान बाने जी पर्दा पोशी कई यानी उनमें को ऐब नज़र आयो उनकी इश्तिहारी न कई उनके मशहूर न कई ज़रूरत भी ना है उनके मशहूर करण जो बल्कि पर्दा पोशी कई। जंहिंखे मुसलमान बाने जे ऐब के लिकायो उनकी पर्दा पोशी कई तो अल्लाह तबारक व तआला इन जी दुनिया में भी पर्दा पोशी कंदो आखिरत में ही पर्दा पोशी फरमाइंदो। सुभान अल्लाह। हुजूर वरी फरमाया ई हदीस के बाद वल्लाहु फी औनिल अब्दी मा कानल अब्दु फी औनि अखीही। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पाने जी मदद में हूंदो आहे जेसिताईं पानो अल्लाह तबारक व तआला जे पाने जी मदद में हूंदो आहे। वल्लाहु फी औनिल अब्दी मा कानल अब्दु फी औनि अखीही। जेसिताईं मुसलमान बानो पंहिंजे मुसलमान बाने जी मदद में हूंदो आहे त अल्लाह तबारक व तआला इन मदद करण वारे जी मदद में हूंदो आहे। इन का बाद ये हदीस आया जेके मां हाणे अल्फाज को बयान करियां इल्म के हवाले से बिलखुसूस सफ़र के हवाले से तो इल्म दीन के लिए वक्त कढी करे कुछ कदम खणण बुजुर्गान दीन से असांजी मुनासिबत न थी दौर हाज़िरा में चंद कदम आहिनि इल्म हासिल करण के लिए थोड़ो वक्त कढण। बुजुर्गान दीन जॾहिं महीनो सफ़र कयो हूंदो तो वक्त केॾो ॾिनो हूंदो इल्म के लिए। एक हदीस के लिए जॾहिं उन्हनि महीनो सफ़र कयो तो उन्हनि केॾो वक्त ॾिनो केॾा कदम तो असांजे लाइ तो उन्हनि सां मुनासिबत पैदा न थी सघे। उन्हनि त जेके आहिनि पंहिंजा जिगर पिघराया सवारियूं जेके आहिनि थकाए छॾियऊं एॾा सफ़र कयूं त असां ॿुधंदासीं हैरान रहिजी वेंदासीं। इल्म जे हवाले सां तकलीफ़ूं कयूं जेके बर्दाश्त कयूं अल्लाह जो फज़ल हो। त हाणे हुज़ूर फरमायो मन सलक तरीक़न यल्तमिसु फीहि इल्मन। जेको बानो के रस्ते ते हलियो ऐं उन जो इरादो उन जी नियत उन रस्ते ते हलण जी चाहे यल्तमिसु फीहि इल्मन इल्म दीन हासिल करण जो इरादो आहे। जेको भी शख्स इल्म दीन हासिल करण जे लाइ के रस्ते ते हलंदो आहे कदम खणंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो सहलल्लाहु लहू बिही तरीक़न इलल जन्नति। त अल्लाह तबारक व तआला इन कदमनि जे करे जेके इन कदम खयां उन रस्ते ते हलियो जेको रस्तो इल्म दीन सिखण जे लाइ हो हिन रस्तो ते कयो ऐं इरादो हुयसि इल्म दीन सिखंदमि त इन कदमनि जे करे अल्लाह तबारक व तआला उहो रस्तो जेको जन्नत जी तरफ़ वञी रहियो आहे इन जे लाइ आसान फरमाए छॾींदो आहे। गौर फ़िक्र कयो जंहिं शख़्स जो मक़सूद दुनियावी मक़सद न बल्कि इल्म दीन उन जो मक़सद हो
इन जे लाइ उन सफ़र कयो, चंद कदम खयई, थोरो हलियो इल्म दीन जे लाइ, त इन कदमनि जे करे अल्लाह तबारक व ताला उन जे लाइ जन्नत जो रस्तो आसान फरमाए छॾींदो आहे। ही कदम जेके उहो दुनिया में खणी करे राह इल्म ते हली रहियो आहे, इल्म दीन सिखण जे लाइ हली रहियो आहे, दुनिया में पंहिंजे मुहल्ले जे रोड रस्तनि ते हली रहियो आहे, सफ़र नियत ई त मां इल्म सिखंदमि, हिकु हदीस सिखंदमि, शरीयत जो हिकु मसइलो सिखंदमि, त इहो इरादो अथसि। अगरचे दौर हाज़िरा में उहे मुश्किलातूं न आहिनि, उहे दुश्वारियूं न आहिनि, इहो घर खां इल्म दीन जी महफ़िल में हाज़िर थियण वारो जेको रस्तो आहे एतिरो मुश्किल न आहे जेतिरो मुश्किल जन्नत जो रस्तो आहे। जन्नत जो रस्तो आम सम्झो न, पुल सिरात खे तय करणो हूंदो आहे, जेकी उन खां पहिरियों जहन्नम आहे, जहन्नम ते रखियल आहे पुल सिरात। पुल सिरात हिकु वॾो सफ़र आहे, ही आम असां वारा रस्ता न आहिनि, बल्कि पुल सिरात वार खां सन्नी, तलवार खां तिखी आहे, अहादीस में मौजूदु आहे। मुस्नद अहमद बिन हंबल, काफ़ी कुतुब हदीस पाक में ही मौजूदु आहे। वली जहन्नम जिस्रुन, जहन्नम ते हिकु पुल रखियल आहे, अदक़ु मिन शारी, जेकी वार खां वधीक दक़ीक़ आहे, वार खां वधीक सनी आहे, व अहदु मिन सैफ़ी, जेकी तलवार खां वधीक तिखी आहे। हाणे ही अॼु जा रस्ता चंद कदम तय करणु इहो आसान आहे। घर खां कंहिं इल्मी महफ़िल में, मदरसे में, मस्जिद में इल्म दीन जे लाइ अचणु थोरी तकलीफ़, उन रस्ते खे ॾिसूं जेको महशर खां जन्नत जी तरफ़ वञी रहियो आहे। महशर खां क़यामत वारे ॾींहुं जेको हिसाब किताब ईंदा ते हर हिकु खे पुल सिरात तां गुज़रणो आहे, कोई बि हुजे, हर हिकु खे पुल सिरात तां गुज़रणो आहे। ऐं पुल सिरात मां तव्हांखे ॿुधायमि, वार खां सन्नी, तलवार खां तिखी आहे। त असांजे महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जेको चाहे थो त मुंहिंजे लाइ जन्नत वञणु आसान थी वञे, जॾहिं मां पुल सिरात ते सफ़र करे जन्नत जी तरफ़ वञी रहियो हुजां त उन वक़्तु मूंखे का मुश्किलातूं, का तकलीफ़ूं पेश न अचनि। जेको चाहे थो त जन्नत में मां पंहिंजो मकान, पंहिंजी जॻह, पंहिंजो ठिकाणो आसानी सां तलाश करे वञा, का उलझन न थिए, त पोइ उनखे घुरिजे त इल्म दीन जे लाइ वक़्तु कढी करे सफ़र करे, चंद कदम खणी इल्म दीन जे हुसूल जे लाइ, इल्म दीन हासिल करण जी नियत सां इल्म दीन जी महफ़िल में हाज़िर थी वञे, त ही जेके चंद कदम खणंदो त इहे चंद कदम उन जे लाइ जन्नत जे रस्ते खे आसान बणाए छॾींदा। अल्हम्दुलिल्लाह, ही बि असां ते अल्लाह ताला जो करम फज़ल आहे, जो जुमेवार, हफ़्तावार ही हिकु या ॿ हदीसूं असां सिखंदा आहियूं, या हिकु या ॿ ॻाल्हियूं असां सिखंदा आहियूं, चंद कदम खणी ईंदा आहियूं इल्म दीन सिखण जे लाइ। अगर जे असांजी उहा ई ॻाल्हि असलाफ सां मुनासिबत नाही, लेकिन कोई बि अल्लाह जो करम ऐं फज़ल आहे जो चंद कदम खणी ईंदा आहियूं इल्म दीन सिखण जी नीयत सां, हिकु ॿ ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, त उमेद आहे त इहा सआदत असांखे बि नसीब थी वेंदी। जेकॾहिं घर खां हलियासीं, इरादो हो त इल्म दीन जी का ॻाल्हि सिखी वठंदमि, त इन हदीस में जेकी फ़ज़ीलत आहे असांखे बि नसीब थी वेंदी। त ही अल्लाह ताला जो करम आहे, फज़ल आहे, जो केॾियूं आसानियूं आहिनि, चंद कदम रहिजी विया आहिनि इल्म दीन हासिल करण जे लाइ। जिते बि इल्म दीन जी महफ़िल हूंदी उते पुॼणु आसान आहे, ऐं उन जे बावजूदि असां हीला बहाना करियूं, पंहिंजे दिलि खे सहारो ॾींदा रहियूं त बाद में सिखी वठंदा त यार पुॼणु वॾो ॾुखियो आहे, वक़्तु न आहे, तकलीफ़ आहे, हे आहे, पखो न आहे, गर्मी आहे, सीउ आहे। छो जो इल्म दीन जी जिथे भी महफ़िल हूंदी न, ऑटोमेटिक शैतान जो वार थींदो, यार गर्मी थी, सर्दी हूंदी त सर्दी थी, हे मसला थी, हे मसला थी। लेकिन इन जे मुक़ाबले में ज़हन में हुजे
त आख़िरत वारो सफ़र बि त आहे। महशर खां जन्नत वारो सफ़र ॾुखियो या घर खां इन महफ़िल इल्म दीन जी महफ़िल में पुॼणु आसान आहे। हीअ त तकलीफ़ूं बर्दाश्त करणु असांजे वस में आहे। ऐं बरोज़ क़यामत महशर वारे ॾींहुं जन्नत जी तरफ़ अगरि मोकिलियो बि वियो त पोइ रस्तो केॾो ॾुखियो आहे, वार खां सन्हो तलवार खां तिखो, ऐं रखियल पुल सिरात जेकी आहे जहन्नम ते आहे, जहन्नम जिते बाह भरी रही आहे। इंसान अंधेरे में गुज़रे, जहन्नम पुल सिरात रखियल वरी अंधेरे में आहे, वार खां सन्ही आहे त तलवार खां तिखी आहे। जहन्नम को गुज़रंदासीं का रोशनी न हूंदी, अंधेरो गुग हूंदो। इहो सिर्फ़ु अंधेरो गुग ई हुजे न इंसान दहशत में किरी पवंदो। त हुज़ूर फरमायो, अल्लाह ताला जो वाइदो आहे, महबूब फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो, मन सलक तरीक़न यल्तमिसु फीही इल्मन सहलल्लाहु लहू बिही तरीक़न इलल जन्नति। जेको इल्म दीन हासिल करण जे लाइ घर खां चंद क़दम निकिरंदो आहे कि आलिम दीन वटि वेंदो आहे इल्म दीन सिखण जे लाइ, या इल्मी मजलिस में इल्म दीन हासिल करण जे इरादे तां घर खां निकिरंदो आहे, त इहे चंद क़दम उन जे लाइ जन्नती रस्ते खे आसान बणाए छॾींदा। असांखे घुरिजे त ही इल्म दीन, दुनिया जो कोई बि मामिलो हुजे, कोई बि तव्हां कमु कंदव न त उन में तकलीफ़ूं ज़रूरु हूंदियूं, लेकिन दुनिया जे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त करणु ऐं दीन जे लाइ बर्दाश्त न करणु, इहा हिकु बदनसीबी आहे, दिल जी सख़्ती आहे। जेको दिल इल्म दीन जे लाइ राज़ी नथो थिए त उनखे सची तौबा करणु घुरिजे, जो मूंखे इल्म दीन सिखण जी तौफ़ीक़ नथी मिले, थी सघे थो मुंहिंजो रब मूंखां नाराज़ आहे। जो इहे सआदतूं अल्लाह ताला जेका जेतिरो राज़ी थींदो आहे ओतिरो इल्म दीन अता फरमाईंदो आहे। जो इल्म दीन न हूंदो, दीन जो इल्म न हूंदो त पोइ असांखे का बि अमल सही माना में तय करणु न ईंदो। नमाज़ पढ़ंदासीं लेकिन नमाज़ जो सही माना में इल्म न ईंदो त पोइ थी सघे थो त असांजी नमाज़ अधूरी रहिजी वञे। त इल्म दीन जे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त करणु, इन में वॾी सआदत मंदी आहे। थोरी तकलीफ़ बर्दाश्त कंदासीं, बरोज़ क़यामत इन जो जेको अजर और सवाब आहे, इन जो जेके बरकतूं आहिनि, फज़ीलतूं आहिनि, उहे दौर हाज़िरा खे ॾिसंदासीं, आख़िरत जो तसवुर कंदासीं त पोइ इहे तकलीफ़ूं बर्दाश्त करणु आसान थी वेंदियूं। ऐं जंहिंजो मक़सदु दुनियावी ज़िंदगी में रब खे राज़ी करणु हूंदो आहे न, उहो दीन जे लाइ तकलीफ़ूं बर्दाश्त करे वेंदो आहे। औलिया कामिलीन छो तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं? असांजे महबूब जी ज़िंदगी ॾिसो, सीरत पढ़ी ॾिसो, हुज़ूर दीन जे लाइ जेको कुझु बर्दाश्त कयो न, हुज़ूर जी हिकु सेकंड जी जेकी ज़िंदगी हुई न, बज़ाहिर हक़ीक़त में छो जो जेको रब खां राज़ी आहिनि, जंहिंजो मक़सदु आहे मूंखां रब राज़ी रहनि, उहो पूरी ज़िंदगी चाहे पहाड़ जेतिरियूं तकलीफ़ूं हुजनि इत्मिनान सां गुज़ारे वेंदो आहे। जंहिंजो मक़सदु रब खे राज़ी करणु हूंदो आहे, जंहिंजो भरोसो रब जी ज़ात ते हूंदो आहे। त मां हिकु जनरल ॻाल्हि, बज़ार जेके हुज़ूर ते तकलीफ़ आयूं, हिकु ॾींहुं हिकु सेकेंड जो असां ते अची वञे न, असां बर्दाश्त न करे सघंदासीं। त चवण जो मक़सदु, जेके जेतिरी ताक़त आहे इल्म दीन हासिल करण जी कोशिशि करे, छो जो इल्म दीन खां बग़ैर का अमल असां सही न करे सघंदासीं। जेकॾहिं कोई बिजली जो कमु कंदो न, बिजली जो इल्म न हूंदसि त थी सघे थो ख़तरात, अगरि सही करे बि वञे लेकिन ख़तरो हूंदो आहे। जंहिंखे सही इल्म न हुजे त कहिड़ी तार काथे विझणी आहे, हा थोरो बि इल्म हूंदो त पोइ अॻिते हली सघंदो। त इन जे लाइ हीअ सम्झाइण जे लाइ मिसाल आहे। लेकिन इल्म दीन जेकी नमाज़ आहे, फ़र्ज़ु आहे, इन जो हिसाब किताब क़बर में बि ॾियणो आहे, हशर में बि ॾियणो आहे। ज़कात आहे, काफ़ी माण्हुनि खे ज़कात जी ख़बर तक न आहे त कीअं अदा करणी आहे, केतिरे माल ते अदा करणी आहे, कॾहिं अदा करणी आहे। इल्म दीन न हूंदो त माल जी वबा, ज़कात न अदा कंदासीं, गुनाह पंहिंजो ऐं इन जी वबा पंहिंजी, नहुसत पंहिंजी, रब बि नाराज़, ऐं बेबरकतूं तकलीफ़ूं आफ़ात बलियात में इंसानु घिरियल रहंदो आहे। रोज़ा आहिनि, फ़र्ज़ आहिनि, इंसानु नथो रखे, शरीयत जो इल्मु न आहे, कंहिंखे रखिणो आहे कंहिंखे न आहे रखिणो। काफ़ी मामलात आहिनि, हलाल हराम जा इल्मु न आहे त माण्हू हलाल खे हराम सम्झी वेठो आहे, हराम खे हलाल सम्झी वेठो आहे। त पोइ छा आहे त इन जूं नहुसतूं असांजे ज़िंदगी में असांखे ज़िंदगी में शामिल थी चुकियूं आहिनि। इहो इल्मु दीन हासिल न करणु, अंदाज़े सां इल्मु, असां मसला न कयूं, शरीयत जो इल्मु आहे, शरीयत जो इल्मु बि उन खां हासिल कयूं जेको इन में महारत कामिला रखे थो।
तो अल्लाह अज़्ज़ व जल का दुआ है तो असां खे अल्लाह तबारक व ताला सही माना में इल्म दीन हासिल करण जी तौफ़ीक़ ऐं सादता फरमाए। इंशाअल्लाह मज़ीद इन जे हवाले सां तो इल्म दीन जे लाइ वक़्तु कढणु, चंद कदम खणणु, इन जूं केॾियूं बरकतूं आहिनि, इहा पहिरीं ज़िमेदारी आहे। इन जे हवाले सां मज़ीद बयानु करण जी बि कोशिशि कंदासीं। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन हज़रात सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करे वञनि। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। अरे कैसे जिंदगी, आओ उलमा से पूछ ले।